Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मां तव्हांजी मेज़बान सबिन मेमन। प्रोग्राम की शुरुआत कंदासीं ॻाल्हि कंदासीं सिंध में वधंदड़ दहशतगर्दी के हवाले से। कुछ वक्त अॻु में असां जेको रिमशा वसाण के हवाले से प्रोग्राम कयोसीं, उन खां अॻु में तानिया ख़ासखेली के अहिड़ी बेरहमानी दहशतगर्दी जो निशानो बणायो वियो। सिंध न रुगो वॾेर की या बासरनि जी दहशतगर्दी के मुंहुं ॾेई रही आहे, पर असांजी राजधानी कराची में भी अड़ा इंसानियत के लजाईंदड़ वाक़िया पेश अची रहा आहिनि, जेको इंसानियत जो कंध शर्म विचां झुकाए वञे थो। ताज़ो 2-3 ॾींहं अॻु में कराची में क़ौमपरस्त अॻवान इरशाद रांझाणी के इंतहाई बेदर्दी सां माण्हुनि जे भरियल हुजूम में फायर करे क़तल कयो वियो ऐं उनखे तड़पंदो ॾिसी न सिर्फ़ उते बीठल माण्हुनि उन जी वीडियोज़ ठाहियूं जेके सोशल मीडिया ज़रिए तमामु घणी वायरल थियूं, पर उन में क़ातिल पिणु वाइको थी वियो। उन खां पोइ इन वाक़िए खे जीअं जीअं इहो वाक़ियो घणो जेको आहे उन जी हाइप वधंदी वई सोशल मीडिया ज़रिए, इन वाक़िए खे पुलिस पारां तुर्त कार्रवाई त न कई वई, पर इन वाक़िए खे हिन वक़्तु जेको आहे सो फुर जो वाक़िए जो रंग ॾियण जी कोशिशि कई पई वञे। सिविल सोसाइटी जे तमामु घणे एहतजाज खां पोइ अॼु फाइनली पुलिस पारां इन क़ातिल रहीम शाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे, पर उन बावजूदि हिन वक़्तु पुलिस पारां जेको प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए ॿुधायो वियो आहे त इन मामले खे फुर जो मामलो बणाए पेश कयो थो वञे, जंहिंमें रांझाणी इरशाद रांझाणी खे मुलविस ॼाणाईंदे इन वाक़िए जो रुख ॿिए तरफ़ मोड़ण जी कोशिशि कई थी वञे ऐं इहो ॼाणायो थो वञे त सेल्फ डिफेंस में रहीम शाह पारां फायर कया विया। तोणे जो क्रिमिनल रिकॉर्ड रहीम शाह जो ॿुधायो वञे थो त उनजो तमामु घणो क्रिमिनल रिकॉर्ड आहे, उन ते केतिरा ई माज़ीअ में केस रहिया आहिनि, पर हमेशह जीअं पुलिस कॾहिं बि उन बासर माण्हूअ खे गिरफ़्तार करण जी कोशिशि न कई, जेको इलाइक़े वासियुनि जे लाइ हिकिड़ो ॾहका पखेड़ींदो रहियो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। तमामु घणो अफ़सोसनाक वाक़ियो सिंध जी राजधानी कराची में पीपल्स पार्टी जी सिंध सरकार जी हुकूमत में इहो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं ते वज़ीरनि पारां सिंध जे वॾे वज़ीर पारां ऐं मुख़्तलिफ़ वज़ीरनि पारां अफ़सोस जो इज़हार त कयो थो वञे, पर रहीम शाह खे सज़ा मिली सघंदी या न मिली सघंदी, छा कंहिं बि माण्हू खे चाहे उहो कहिड़ो बि क्रिमिनल रिकॉर्ड रखंदड़ हुजे या कंहिं सरगर्मी में मुलविस हुजे या न हुजे, बहरत हाल उहो हिकिड़ो इंसानु आहे। जेकॾहिं सिंध असेंबली मां कानून पिणु पास थियो आहे त कंहिं बि ज़ख़्मी खे फौरी तौरु इस्पताल पहुचायो वेंदो, अॻु में हुनजो इलाजु कयो वेंदो, उन खां पोइ उन जे हवाले सां जेका बि कार्रवाई आहे उहा कई वेंदी। पर हिते असां ॾिठोसीं त जॾहिं उन ते फायर कया विया हिकिड़े क़ातिल पारां, दहशतगर्द पारां, त उनखे उते ई तड़पंदो रहियो ऐं माण्हुनि खे चयो वियो त उनजे वेझो न अचो, ईअं के माण्हू में एतिरी जुरत थी सघी त उनखे खणी इस्पताल ताईं पहुचाइनि। बेरहमानी कार्रवाई, बेरहमानी इस वीडियो ज़रिए इहे सभु शयूं वाक़ियूं आहिनि। उन खां पोइ बि पुलिस इन मामले में चयो वञे थो त तमामु घणी नरमी सां कमु वठी रही आहे। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। इन मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे मलीर मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार। मीर, इहो ॿुधायो त इरशाद रांझाणी वारे मामले में पुलिस प्रेस कॉन्फ्रेंस भी कई आहे, हिन वक़्त ताईं जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, छा FIR वग़ैरह जवाबदार जे ख़िलाफ़ वारसनि पारां दाख़िल कराई वई आहे? जी सभिनि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 6 फरवरी ते जेको शालती थाणे जी हद बेस कॉलोनी मोड़ ते यूसी चेयरमैन रहीम शाह पारां क़ौमपरस्त कारकुन इरशाद रांझाणी जे मथां फायरिंग करे केस जेको क़तल कयो हुयो, उनजो जेको जवाबदार आहे रहीम शाह, उनखे अॼु जेको आहे पुलिस गिरफ़्तार करण जी दावा कई आहे ऐं DIG आमिर फारूकी ऐं 3 SSP सां गॾिजी करे जेको आहे मलीर जी जेका SSP ऑफिस आहे उन में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन प्रेस कॉन्फ्रेंस में उन दावा करे चयो आहे त जेको आहे इरशाद रांझाणी ॾोहारी हुयो ऐं फुर जी नियत सां जेको आहे रहीम शाह खां फुर करे रहियो, त उन जी मज़ामत ते रहीम शाह UC चेयरमैन खे गोली वणी क़तल कयो आहे। पर रहीम शाह जेका उते बदमाशी कई आहे, उनखे इलाज लाइ जेको आहे इजाज़त न ॾिनी आहे, उन जे करे जेको आहे उनजी जेका गफ़लत आहे उन में जेको आहे असां उनखे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त उते जेको सब इंस्पेक्टर हुयो ऑन ड्यूटी, जंहिं बि गफ़लत कई आहे रियाज़, उनखे असीं मुअतल करे छॾियो आहे। त वारसनि पारां जेका आहे हींअर मलीर प्रेस क्लब में उनजा वारस भाउ जेको आहे उनजो आहे आयो ख़ालिद रांझाणी ऐं उनजो सोट आहे अकरम रांझाणी ऐं पंहिंजे उन तहरीक सां जंहिंसां उनजो वास्तो हुयो इरशाद रांझाणी जो, उन्हनि जेको आहे हिते मलीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं अदम एतमाद जो इज़हार कयो आहे
त DIG जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं असांजे माइट असांजे भाउ ते जेको इल्ज़ाम मड़ियो आहे त ॾोहारी आहे त उन चयो आहे त इहो सरासर कूड़ आहे। ही जेको आहे मीर इहो ॿुधाए त इरशाद रांझाणी छा कंदो हो, पोरियत हो, किथे नौकरी वग़ैरह कंदो हो, ऐं क्रिमिनल रिकॉर्ड जे हवाले सां अॻु में अहिड़ी का ॻाल्हि साम्हूं न आई ऐं ओचिते पुलिस जेको आहे अॼु हुनजो क्रिमिनल रिकॉर्ड जे हवाले सां ॻाल्हियूं करे रही आहे? जी, इरशाद रांझाणी जेको आहे घणो ॻोठ में रहंदो हुयो, पर हीअ ताज़ो जेको आहे उनखे ज़िम्मेवारी मिली जेका कॉन्फ्रेंस चवाइजी त उन करे हू कराची में रहंदो हो ऐं पोरियत हुयो, पंहिंजो पोरियो करे पंहिंजो पेट पालींदो हुयो ऐं ॾोहारी रिकॉर्ड जेको आहे हींअर जेको उनखे क़तल कयो आहे त पुलिस मुख़्तलिफ़ केसनि में जेको आहे उनखे ॼाणायो आहे त हू थाणनि ते जेको आहे गिरफ़्तार थी चुको आहे ऐं ॾोहारी ॾेखारियो वियो आहे ऐं हींअर जेको आहे हुनजा केस ज़ाहिर कया आहिनि। पर तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जंहिं रहीम शाह UC चेयरमैन हुनखे गोलियूं हणी क़तल कयो आहे उनजो क्राइम रिकॉर्ड पिणु मौजूदु आहे, जंहिं ते पिणु केतिरा ई केस दाख़िल आहिनि ऐं केतिरनि ई ॾोहनि में जेको आहे त उहो गिरफ़्तार बि थी चुको आहे ऐं ज़मानतुनि ते आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके हुनजा वारस आहिनि उन्हनि इन जेका पुलिस जी कमेटी जुड़ियल आहे उन ते पहिरें ॾींहं खां ई जेको आहे अदम एतमाद ज़ाहिर कयो हुयो ऐं उन ॾींहुं मुतालबो कयो हो त पुलिस जेको आहे उन जवाबदार सां बिट बणियल आहे ऐं जेको आहे अॼु जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस थी हुई बयान बि उहो ई पुलिस जेको आहे ॾिनो आहे जेको पहिरें ॾींहं ते बयान जेको हुन दर्ज करायो हुयो रहीम शाह त हीअं फुर्ती हीअं मूंसां वाकियो त उहो साॻियो ई जेको आहे DIG आमिर फारूकी जेको आहे मीडिया आॾो उहो साॻियो ई बयानु रखियो आहे ऐं उनखे जेको आहे सिर्फ़ु इहो ॾोही करार ॾिनो आहे त हुन सिर्फ़ु जेको आहे इरशाद रांझाणी खे जेको आहे इलाज लाइ न छॾियो आहे, जंहिंजे करे असां उनखे गिरफ़्तार कयो आहे। महिरबानी। मीर ज़ुल्फ़कार मलीर मां असांखे तफ़सील ॿुधाए रहियो हो। बज़ाहिर इन सॼी सूरतहाल मां ईअं लॻी रहियो आहे त बासर क़ातिल रहीम शाह खे बचाइण जूं कोशिशूं कयूं थियूं वञनि। 6 फरवरी ते इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो ऐं फाइनली पुलिस पारां अॼु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन मामले ते हिन वक़्तु असांखे ॻाल्हाइण जे लाइ जॉइन कयो आहे SSP अज़फ़र मैसर साहब। अज़फ़र साहब, क्या कहेंगे इरशाद रांझानी के हवाले से? प्रेस कॉन्फ्रेंसिस में इस वाक़े को जो है वो फुर का वाक़या करार देने की कोशिश की जा रही है। देखें, इसके ना 2 पहलू हैं जी, और एक वर्जन है जो FIR दाखिल है रहीम शाह की उसका, और दूसरा वर्जन है जो इरशाद रांझानी के वरसा का है जी। तो अभी तक जो एक वर्जन आ चुका है उसके मुताबिक FIR भी वहाँ पे डिस्ट्रिक्ट मलीर के अंदर दाखिल है डकैती की कोशिश करने की जी। और जो दूसरा वर्जन है इस पे जब एडिशनल IG कराची ने कमेटी बनाई जिसको DIG ईस्ट जो है वो हेड कर रहे हैं और मैं उसका मेंबर हूँ और SSP मलीर इन्वेस्टिगेशन इसके मेंबर है। तो हमने बाकी जो एविडेंसेस वगैरह देखे हैं उसमें फिर ये मुश्तरका कमेटी का डिसीजन था कि इसमें रहीम शाह को अरेस्ट कर लेना चाहिए और वन साइड के जो मौक़िफ़ है वो तो अपनी जगह पे है, लेकिन दूसरी साइड के मौक़िफ़ में भी जान है और वो जो सोशल मीडिया से क्लिप्स बनी और वहाँ पे उसको रोड पे जो वो तड़पता रहा उसका, और फिर वो जो पुलिस का रेस्पॉन्स है, इन तमाम चीज़ों के ऊपर जो इंक्वायरी है उस पे फिर हमने ये चीज़ें देखी कि इसमें उनका वर्शन आना ज़रूरी है। इरशाद रांझानी के वरसा को 2 मरतबा कांटेक्ट किया गया है, वो आए नहीं है। वो अपना जब अज़हर साहब, इरशाद रांझानी जे वारसनि जो चवण आहे त पुलिस जी कारकर्दगी मां हिन वक़्त जी जांच मां हू मुतमइन कोन्हनि के उन्हनि जो चवण आहे त जुडिशियल इंक्वायरी जे हवाले सां उनजो मुतालबो चवंदा असां मुतमइन कोन आहियूं ऐं जेको क्रिमिनल रिकॉर्ड या केस ॼाणायो थो वञे फुर जे हवाले सां इहो सरासर उन्हनि जो चवण आहे त कूड़ आहे ऐं इहो पुलिस पारां ज़ोरी रहीम शाह खे बचाइण जी कोशिश कई थी वञे। ॾिसो, जेकॾहिं उनजो एतमाद आहे या उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे, असां जेका बि हिन वक़्त ई इंक्वायरी कई आहे उहा बिल्कुलु फेयर ट्रांसपेरेंट ऐं ऑन मेरिट कई आहे ऐं हिननि जो अञा ताईं मौक़िफ़ असां वटि आयो ई कोन्हे त पोइ कीअं थी सघनि था त उन्हनि खे एतमाद न आहे। एतमाद त तॾहिं ख़राबु थिए जॾहिं उन्हनि का ॻाल्हि ॿुधाई हुजे ऐं उन ॻाल्हि ते अमल न थियो हुजे। इन में इंक्वायरी कमेटी बिल्कुलु इंडिपेंडेंट आहे ऐं असांजो इहो मैंडेट आहे त असां हिन में सचाईअ खे ऐं हक़ीक़त खे साम्हूं आणियूं
जेकॾहिं उहे असां वटि नथा अचनि उहा उन्हनि जी मर्ज़ी। असफर साहब, इरशाद रांझाणी जे हवाले सां कहिड़ो रिकॉर्ड मिली सघियो आहे तव्हांखे? कुझु रिकॉर्ड जेको आहे क्रिमिनल रिकॉर्ड इरशाद जो बि अवेलेबल आहे ऐं जेको रिकॉर्ड रहीम शाह जो बि अवेलेबल आहे। उहे ॿिन्ही जा केसिस जेके आहिनि उहे वरिता विया आहिनि ऐं एफआईआर जो रिकॉर्ड ॿिन्ही जो अवेलेबल आहे। पर हिन रिकॉर्ड खां हटी करे जेको इंसिडेंट थियो असांजो फोकस हुन इंसिडेंट ते आहे। बिल्कुलु इंसिडेंट छा थियो आहे, इंसिडेंट में कीअं थियो आहे, इन में असां शारा फैसल जेको रोड आहे उन जा फुटेजिस बि वरिता आहिनि, सीसीटीवी कैमरा वरिता आहिनि ऐं काफ़ी सारो असां वटि अहिड़ो एविडेंस अची वियो आहे जंहिंमें इनखे तमामु बैलेंस तरीक़े सां ऐं मेरिट ते असां जेको आहे सो उहो ॾिठो आहे। बाक़ी हाणे वारसनि जी मर्ज़ी आहे, उहे जेकॾहिं पुलिस ते एतमाद नथा ज़ाहिर कनि त इहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। असफर साहब, जेकॾहिं रहीम शाह जे हवाले सां क्रिमिनल रिकॉर्ड मौजूदु हो, इहो चयो थो वञे त रहीम शाह ते अॻु में ऑलरेडी केस दाख़िल हुआ, त इन खां अॻु में उनजे ख़िलाफ़ कार्रवाई छो न कई वई, छो उनखे गिरफ़्तार न कयो? उहे पुराणा केस आहिनि, कंहिं बि केस में उहो मफ़रूर न आहे, कंहिं बि केस में उहो वांटेड न आहे। पुराणा केस आहिनि जंहिंमें हिकु या शायदि ॿिनि केसनि में हुनजो हिकु वठल आहे, हिकु ॿिनि केसनि में उहे केस ख़तम थी चुका आहिनि, त इन करे उहो पुलिस खे वांटेड न हुयो उन्हनि केसनि में। असफर साहब, माज़ी में कुछ वक्त में असां अहिड़ा वाक़िया ॾिठासीं त आवाम तमामु घणो मुश्तइल थी थो वञे। बिलफर्ज़ इन ॻाल्हि खां हटी करे त इरशाद रांझाणी ॾोहारी हो या न हो, इहो अञा साबित थियणो आहे। हिन वक़्तु इहो सवाल पैदा थिए त इहो इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो आहे। कंहिंखे अहिड़े बेरहमाने तरीक़े सां क़तल करण जो ऑन द स्पॉट कंहिंखे बि राइट कोन्हे को। माज़ी में असां ॾिसो थी त जॾहिं अहिड़ा फोरू पकड़जंदा हुआ त उन्हनि खे बाहि ॾिनी वेंदी मुश्तइल आवाम पारां। हीउ जेको वाक़ियो आहे, छा इन में रहीम शाह ॾोहारी कोन्हे त उनखे खणी करे अस्पताल पहुचाइजे या उनखे पुलिस खे इन्फॉर्म कजे, पुलिस अची उनखे पकड़े? जेरो पकड़णु वधीक बहितर आहे या उनखे ऑन द स्पॉट मारियो वञे, क़तल कयो वञे? बिल्कुलु तव्हांजी जेका इहा ऑब्जर्वेशन आहे, इन जे असांजी जेका कमेटी आहे उन बि इहा शइ एस्टेब्लिश कई आहे त इंसिडेंट खां बाद वारो जेको बि एक्शन आहे उहो क़ाबिले मज़म्मत आहे ऐं जॾहिं उनखे फायरिंग में गोली लॻी वई आहे ऐं उहो थी पियो आहे त उन खां पोइ उनखे उते तड़पण थियणु ऐं उनखे हॉस्पिटल खणी वञण में रडक विझणु या डिले काज़ करणु, इहो हिकिड़ो क्रिमिनल एक्ट आहे ऐं इहे ई उहे सबब आहिनि जेको इंक्वायरी कमेटी कल्ह डिसीजन वठी आहे रहीम शाह जी गिरफ़्तारी जे अमल में आंदी। दीज़ वर द रीज़न ऐं इहे इन्हनि शयुनि ते असांजो जेको आहे सो फोकस आहे। बाक़ी को क्रिमिनल आहे न आहे, कंहिंजो रिकॉर्ड मौजूदु आहे न आहे, इहो हिकिड़ो सेकेंडरी इशू आहे। बिल्कुलु प्राइमरी इशू इहो ई आहे त छा ईअं कंहिंखे साड़णु जला गिला करणु या जेको अञा उहो मुलज़िम आहे उन ते इल्ज़ाम आहे अञा उहो मुजरिम साबित न थियो आहे त उनखे मुलज़िम ट्रीट कयो वञे ऐं इल्ज़ाम जी हमेशह तफ़्तीश थींदी आहे। असफर साहब, हिकिड़ो माण्हू जे फायर कया आहिनि, गारियूं ॾिए पियो, बाक़ाइदा गारियूं ॾिए पियो, कंहिं माण्हू खे वेझो अचणु न पियो ॾिए, इहो एतिरी इन्वॉल्वमेंट आहे क़तल करण जे बराबरि। गोलियूं चाहे हुन सेल्फ डिफेंस में हलायूं जन अॻियां हली साबित थींदो, पर बहरहाल कंहिं माण्हू जी ज़िंदगी बचाइणु अवलिन तरजीह, जॾहिं उन वक़्तु जॾहिं उहो माण्हू बेबस हुजे, उहो माण्हू कुझु बि न करे सघे, तॾहिं ज़रूरत इन ॻाल्हि जी हुनखे अस्पताल ताईं पहुचाए वञे। असफर साहब, मूंखे ॿुधायो त अवाम जो जेको रिएक्शन आहे या वारसनि जो जेको इरशाद रांझाणी जो पुलिस ते अदम एतमाद जो छा सबब आहे? छो पुलिस ते अवाम अञा ताईं अहिड़नि मामलनि में जांच जे हवाले सां एतमाद नथी करे सघे, तोणे जो रहीम शाह खे बि केतिरनि ॾींहंनि खां पोइ गिरफ़्तार कयो वियो? ॾिसो, इन जो जवाब त उहे ख़ुदि ई ॾेई सघनि था। असां त बग़ैर उन्हनि जे मौक़िफ़ अचण जे जेको सोशल मीडिया ते ऐं जेको असां वटि एविडेंस अवेलेबल आहे उन जे बुनियाद ते उन जी गिरफ़्तारी अमल में आणई आहे। हाणे मालिकनि खे अञा उन में छा शइ खपे उहा त असांखे त को गैब जो इल्मु त नाहे, उहे अची असांखे ॿुधाइनि त साईं हिन में हीअ शइ थी आहे, हीअ शइ न थी आहे। जेकॾहिं हुनजो सदेबाब न थिए त पोइ त पुलिस जे मथां अदम एतमाद जेको ज़ाहिर करणु ठीकु आहे, पर ईअं बग़ैर अचण जे ऐं बग़ैर पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे अदम एतमाद उहा उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे। असांखे पंहिंजे ज़मीर खे मुतमइन करिणो आहे, असांखे मेरिट खे ॾिसणो आहे। असांखे जेको मैंडेट ॾिनो वियो हो असां हुन ते अमल कयो आहे। हू अचनि मोस्ट वेलकम, न ईंदा उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे। असांखे कोई असफर साहब, घणनि ॾींहंनि खां पोइ रहीम शाह खे पुलिस गिरफ़्तार करे सघी आहे इन वाक़िए खां पोइ? केतिरनि कलाकनि खां? कमेटी जेका उहा 3 ॾींहं ठही हुई। कल्ह पूरो ॾींहुं असां एविडेंस ॾिठोसीं, क्राइम सीन ते वियासीं, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा बयान कलम कयासीं, सीसीटीवी कैमरास जी फुटेज ॾिठीसीं। डिस्पाइट इन जे त कल्ह छुटी जो ॾींहुं हुयो, मोकल हुई, असांखे कुझु टेक्निकल एविडेंस लेट सां मिलिया ऐं विदिन 24 आवर जंहिं कमेटी ठही आहे उन में 24 आवर खां पोइ रहीम शाह गिरफ़्तार थियो आहे। त मां सम्झां थो पुलिस खे हर को क्रिटिसाइज़ न कजे
ऐं पुलिस इन में पंहिंजो रोल अदा कयो आहे ऐं जेका लोकल पुलिस जी गफ़लत आहे उन ते असां हुते जेको सब इंस्पेक्टर हुयो मौक़े ते वियो उनखे बि असां सस्पेंड कयो आहे उनजे ख़िलाफ़ डिपार्टमेंटल इंक्वायरी हले पई त मुंहिंजे ख़्याल में ईअं ई पुलिस खे बिल्कुलु ई कॉर्नर सां लॻाइण ऐं उनखे इहो चवण त असांखे एतमाद न आहे इहा ई ॻाल्हि मुअज़्ज़फ़र साहब तव्हांखे कई त अवाम जो एतमाद आख़िर छो कीअं बहाल थींदो इन लाइ पुलिस खे यकीनन एफर्ट्स वठण जी ज़रूरत आहे आख़िरी सवाल तव्हां खां रहीम शाह जे ख़िलाफ़ छा का FIR दाख़िल कई वई आहे पुलिस पारां या वारसनि पारां उन में दहशतगर्दी जा कलम लॻाया विया आहिनि या न असां वारसनि जे इंतज़ार में आहियूं कल्ह उन्हनि इहा ई ॻाल्हि कई हुई त असां थाणे ते ईंदासीं ऐं पंहिंजी एप्लीकेशन ॾींदासीं उन मुताबिक़ तव्हां कार्यवाही कजो पुलिस इन में इन करे फरियादी नथी थियणु चाहे त इन में वारिस ऑलरेडी मौजूदु आहे उन जो जेको बि मौक़िफ़ आहे उहो पंहिंजो खणी अचनि उन मौक़िफ़ खे ॾिसी करे उनजी कार्रवाई कई वेंदी अहिड़ो ई बयानु जेको कल्ह राति जी असां प्रेस रिलीज़ ॾिनीसीं उन में बिल्कुलु वाज़े तरीक़े सां असां पंहिंजी प्रेस रिलीज़ में इहो शइ चई छॾी आहे हाणे उनखे कार्रवाई कराइणी आहे त बिल्कुलु थाणे ते वञनि उते पंहिंजी एप्लीकेशन ॾियनि ऐं उनजे मुताबिक़ जेका कार्रवाई थी वॾी महिरबानी SSP अज़फ़र महसर असां सां लाइन ते गॾु जो चवणो त पुलिस पारां ईमानदारी सां हिन वक़्त ताईं जांच कई थी वञे उन्हनि जो चवणु आहे त वारसनि खे जो इंतज़ारु आहे जॾहिं हू ईंदा उन खां पोइ FIR दाख़िल कई वेंदी छो त वारिसनि जी मौजूदगी में पुलिस इन मामले में FIR नथी दाख़िल करे सघे उन्हनि जो चवणो त वारसनि खे एतमाद करण जी ज़रूरत आहे जॾहिं त पुलिस जो जेको रिकॉर्ड रहियो आहे अहिड़नि मामलनि में ख़ासि करे ऐं अहिड़नि बासरनि जी जेका ताक़त आहे उहा ग़ालिब अची वेंदी आहे अबोझ ऐं ग़रीब वारसनि ते उनखे ॾिसंदे यकीनन इरशाद रांझाणी जा वारिस पुलिस ते हिन वक़्तु एतमाद ऐं एतबार नथा करे सघनि ख़ासि करे उन सूरत में तोड़े जो पुलिस मुख़्तलिफ़ इन जा जवाब ॾियणु आहे इरशाद रांझाणी जे क़ातिल खे अॼु गिरफ़्तार कयो वियो आहे सॼी सिंध में इन हवाले सां प्रोटेस्ट थी रहिया आहिनि एहतजाज थी रहिया आहिनि सिंधी राजधानी कराची में तमामु वॾो एहतजाज इन हवाले सां कयो वियो सिंध असेंबली में असांखे इन हवाले सां तमामु घणो आवाज़ ॿुधण आयो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार जा जेके वज़ीर आहिनि उहे रुॻो बयानबाज़ी ताईं महदूद न हुजनि सिंध में जेका दहशतगर्दी जी ताज़ी लहर आहे उहा कराची खां कश्मीर ताईं असांखे फैलजंदे नज़र अचे नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं हिन वक़्तु इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे इरशाद रांझाणी जे भाउ मुनवर रांझाणी अदा तमामु घणो अफ़सोसनाक वाक़ियो जंहिं ते सॼी सिंध में एहतजाज कयो पियो वञे यकीनन इरशाद रांझाणी खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो छा चवंदो हिन वाक़िए ते अभी अफ़सोसनाक वाक़ियो दुनिया ॾिठो आहे जी जैसे अॼु हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस जेको आहे सो कई आहे DIG आमिर फारूकी जी जे DIG आमिर फारूकी जिते प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे जी जी ऐं उहा असां हुनखे मुस्तरद था कयूं असां हुनखे रद्द था कयूं ऐं असां अॻु में बि इहो चई चुका आहियूं त असांखे हिननि मां पुलिस मां का बि उमेद कान्हे जो असांजो इंसाफ़ थींदो ऐं इहा सॼो सारो असांजी जुडिशियल कमीशन जेका पंहिंजो CM साहब लेटर बि लिखी छॾियो आहे उन्हनि ॾांहुं लेटर बि मोकिलियो आहे जेका कमीशन जुड़े पई उनखे उन कमीशन खे उन इंक्वायरी खे पंहिंजो उन इंक्वायरी खे अॼु पंहिंजो छा चवंदा आहिनि कयो पियो वञे मुतासिर पियो कयो वञे ही जेको आहे पंहिंजो जेको कातिल असांजे भाउ जो रहीम शाह तव्हां सभिनीनि पूरी सिंध पूरी दुनिया पूरे मुल्क ॾिठो आहे त कहिड़े बेदर्दी सां क़त्ल पियो करे को मुंहिंजे भाउ जो गुनाह कोन्हो ऐं ही असांखे जेको आहे अदा मूंखे इहो ॿुधायो त पुलिस इहो साबित करण जी कोशिश थी करे त तव्हांजो भाउ ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविस हो तव्हां छा ॿुधाईंदव इरशाद छा कंदो हो वो सियासी सरगर्म हो सियासी कारकुन हो क़ौमी कारकुन हो हुनजो के बि सरगर्मियूं हुयूं ऐं पंहिंजो छा चवंदा आहिनि इहे सभु बेबुनियाद इल्ज़ाम सही अदा हाणे पुलिस पारां चयो थो वञे त तव्हां अचो नथा FIR दाख़िल नथी थिए पुलिस जेको रहीम शाह खे गिरफ़्तार कयो आहे तव्हां एतिरे मां मुतमइन आहियो त गिरफ़्तार त थियो आहे जवाबदार अॼु गिरफ़्तार थियो आहे हिननि गिरफ़्तार कयो आहे जी ऐं जेको आहे 6 ॾींहंनि खां पोइ असां इहे टोटल पुलिस ही रहीम शाह कातिल जेको आहे उहो पुलिस जी पचपुना में आहे ऐं पुलिस जेको आहे सो ड्रामो पई करे असांजे बयान खां बग़ैर सही असां वारिसूं हुनजा
असांजे बयान खां बग़ैर वारसनि जे बयान खां बग़ैर मुतासिरनि जे बयान खां बग़ैर हीउ कीअं पियो ॾिए जेको आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं कीअं पियो हे जेको आहे सो जांच करे। अच्छा, पुलिस पारां तव्हां सां राब्तो कयो वियो आहे, बयान वठण जी कोशिश कई वई आहे या तव्हांखे चयो वियो आहे तव्हां अचो त FIR दाख़िल कयूं या न? FIR जे लाइ कोन कयो वियो आहे ऐं जेको आहे सो असां हिननि जेको आहे सो असांखे इंसाफ़ जी उम्मीद हिननि मां कान आहे ऐं असां जेको आहे जुडिशियल कमीशन ते उन्हनि खे ई बयान ॾींदासीं जेके बि असां वटि कुझु सबूत आहिनि साबितूं आहिनि उहे असां जुडिशियल कमीशन जे अॻियां पेश कंदासीं। अदा मूंखे ॿुधायो त रहीम शाह हिन खां अॻु में कॾहिं का धमकी ॾिनी, को झेड़ो वग़ैरह थींदो हो या कहिड़ी ॻाल्हि हुई जंहिंजे करे इहो वाक़ियो पेश आयो? अभी न एक साल काने का कुछ साबितूं आहिनि जेके बाद में जी अभी असां जुडिशियल कमीशन जे अॻियां पेश कंदासीं। हा जी अभी महिरबानी। मुनवर रांझाणी जेको आहे सो भाउ इरशाद रांझाणी जो चवणो त संदसि भाउ कंहिं बि सरगर्मी में मुलविस न हो। पुलिस जे हवाले सां जो चवणु आहे त उन्हनि खां पुछे बिना ॿुधाइण बिना ईअं पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे जंहिंमें इहा साबित करण जी कोशिश कई थी वञे त उनजो भाउ इरशाद रांझाणी जंहिंखे बेरहमाने तरीक़े सां क़तल कयो वियो उहो ॾोहारी हो। उनजो चवणो त अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी ॾोहारी सरगर्मी में मुलविस कोन हो, पोरियत हो ऐं पंहिंजे कम सां कमु रखंदो। उनजो चवणो त जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे ऐं कुझु जेके उन्हनि वटि साबितियूं आहिनि उन्हनि जे साम्हूं हू ॿुधाईंदा। बाक़ी पुलिस ते मुकम्मल अदम एतमाद जो इज़हार हू करे चुका आहिनि। उनजो चवणु आहे त पुलिस मां इंसाफ़ जी खेनि का बि उमेद कोन्हे। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। इन ई मामले ते कानूनदान सलाउद्दीन पंवर असांखे ज्वाइन कयो आहे। कुझु कानूनी पहलुनि जे हवाले सां सलाउद्दीन साहब खां पुछंदासीं। सलाउद्दीन साहब भलीकार, चऊं था तव्हां असांखे प्रोग्राम में ज्वाइन कयो। सलाउद्दीन साहब, इंतहाई अफ़सोसनाक वाक़िया माज़ी में हिकिड़ी हिस्ट्री रही आहे पुलिस गर्दी जे हवाले सां बि। वॾेर की जेका बासरनि जी दहशत गर्दी आहे उन खां बि माण्हू महफ़ूज़ कोन्हनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ वाक़िया पेश अचनि था जेके इंसानियत जो कंध शर्म विचां झुकाए वञनि था। ताज़ो जेको इरशाद रांझाणी जो वाक़ियो पेश आयो आहे उन ते वकील बिरादरी बि सरापा एहतजाज आहे। बींगर जेको आहे सो कानूनदान, तव्हां हिन वाक़िए ते छा चवंदव? ॾिसो, बींगर लॉयर जो आहे त जेको तव्हां ॿुधाए वियो त इहो हिकिड़ो फ्यूडलिज़म जेको असांजे आम आवाम ते हावी रहियो आहे हमेशह वांगुरु, ही बि हिकिड़ो उन जी हिकिड़ी कड़ी आहे त जहिड़े तरीक़े सां जेके वीडियोज़ वायरल थिया आहिनि ऐं जेको असां ॾिठो त उन मां किथे बि ईअं न पियो लॻे त जेका हुन ब्लेमिंग कई आहे ऐं जहिड़े तरीक़े सां हुन डील कयो आहे उते बि मामले खे ऐं पिस्टल हथ में खणी ऐं जेको शो ऑफ कयो आहे ऐं कंहिंखे हेल्प लाइ न छॾियो आहे त ही सॼी उन जी कड़ी आहे। जंहिं तरह जा अहिड़े तरह जा इंसिडेंट पहिरियां थींदा रहिया आहिनि ऐं उहे असां सभु फेस कयूं पिया था, पूरी सोसाइटी उन्हनि खे फेस करे थी पई। पर कानून कॾहिं बि इन शइ जी इजाज़त नथो ॾिए त जेकॾहिं को पोरू जेकॾहिं हिते त पुर बि न आहे, जस्ट हुनखे हिकिड़ो ऑब्ज़र्वेशन हो त माण्हू मूंखे चेज़ करे थो पियो। जेका हुन कहाणी जेको ड्रामो ॿुधायो आहे उनजे बेसिस ते त जेका कहाणी अगरि मां हुन कहाणी खां ॿाहिरि न वञा त कानून किथे बि इजाज़त नथो ॾिए त तव्हां कंहिं माण्हू ते डायरेक्ट फायर कयो। हुनजे लाइ एजेंसीज़ मौजूदु आहिनि, पुलिस मौजूदु आहे, रेंजर्स हर चौराहे ते मौजूदु आहे। जेकॾहिं हुननि खे को अहिड़ो ख़तरो लॻे पियो हुन माण्हूअ खे त हू जल्दी में 115 ते कॉल करे या कंहिंखे अप्रोच करे, न कि कंहिं माण्हू ते 5 गोलियूं या 6 गोलियूं डायरेक्ट पब्लिक में फायर करे ऐं उनजे मथां पोइ वरी बीही रहे। हिते त हू जेको चए पियो थो कहाणी जेका ॿुधाए थो पियो त रॉबरी अञा कमिट थी न आहे। बिल्कुलु, जेकॾहिं रॉबरी कमिट, पर सलाउद्दीन साहब छा बदकिस्मती चइजे त हिनखे रॉबरी या फुर जो केस बनाइण जी कोशिश कई पई वञे। पुलिस जी हिन वक़्तु जेका स्टेटमेंट प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए जेके मीडिया ज़रिए उन्हनि ॻाल्हियूं साम्हूं आंदियूं आहिनि उनजो चवणु आहे त इरशाद रांझाणी ते जेको आहे सो केस रहिया आहिनि माज़ी में। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां जॾहिं खां 6 फरवरी खां वाक़ियो पेश आयो त पुलिस जी माठार हुई। जॾहिं सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वई त जिते रहीम शाह जो क्रिमिनल रिकॉर्ड साम्हूं आयो आहे त उते पुलिस इन वाक़िए खे फुर जो वाक़ियो बनाइण जी कोशिश करे थी ऐं अवाम जो ऑलरेडी उनजे वारसनि जो अवाम जो पुलिस ते एतमाद न रहियो आहे। कीअं था ॾिसो जेकॾहिं पुलिस सरपरस्ती कंदी रही, हथ रखंदी रही या बासरनि खे बचाइण जी कोशिश कंदी रही या बासर जे मथां जेको आहे सो जेके हथ आहिनि उहे उन्हनि खे बचाइण जी कोशिश कंदा रहिया त छा अवाम ईअं ई रोडनि ते बेरहमाने तरीक़े सां मरंदो रहंदो? ॾिसो, इन में जेको प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड आहे त उन जो इन सां को कंसर्न न आहे। बिल्कुलु, प्रीवियस क्रिमिनल
क्रिमिनल रिकॉर्ड हुजण जो इहो मतिलबु न आहे त तव्हां कंहिंजे प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड हुजे त हुनखे तव्हां सरेआम गोलियूं हणो। प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड जेकॾहिं बेसिकली मोस्टली ईअं थींदो आहे त जेके सियासी कारकुन हूंदा आहिनि उन्हनि ते हूअं ई किथे न किथे धरणे जो ऐं हिननि जे मामलनि में सिविल सोसाइटी में हूंदा आहिनि त हूंदा आहिनि, पर उहे उनजे अलावा जेकॾहिं प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड्स आहिनि त कोर्टूं मौजूदु आहिनि, आया उहो उन्हनि में छा थियो छा मामला, ईअं न त कंहिंजो प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड हुजे ऐं उन माण्हू खे सरेआम गोलियूं हणी ऐं इनखे बेस बनाइजे त छो जो हिन जो प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड हो त इहो धाड़ेल ई हूंदो, इन जो इहो मतिलबु न आहे। जेकॾहिं अगरि रॉबरी बि थी हुई त उन जो हिकिड़ो प्रोसीजर आहे, सेल्फ डिफेंस जो बि प्रोसीजर आहे, प्रोसीजर में हालात आहिनि, सर्टेन सर्कमस्टांसिस हूंदा आहिनि जंहिंमें इहो सभु कयो वेंदो आहे। ऐं हिते त कुझु बि न थियो आहे अञा, उहो चए थो त मूंखे लॻो, मूंखे चेज़ कयूं, उन खां पोइ मूंखे लॻो ऐं मूं हुनखे 5 गोलियूं हयूं। हल 5 गोलियूं हणण खां पोइ जेके वीडियोज़ वायरल थिया आहिनि उन में त उहो हिकिड़ो माण्हू अचे थो जेको चए थो मुंहिंजो भाउ आहे, भला तूं भाउ आहे, तो ज़ख़्मी आहे, हुनखे छॾ तूं हॉस्पिटल पहुचे, कोर्टूं डिसाइड कंदियूं, पुलिस हुनखे डिसाइड कंदी। सलाउद्दीन साहब, कानून इन हवाले सां छा थो चए? रहीम शाह खे पुलिस हिन वक़्तु जेका उन ते जी जेका ॾोह साम्हूं आंदो आहे इहो त सिर्फ़ु हुनखे इस्पताल ताईं न पहुचायो वियो, छा रहीम शाह एतिरे ई ॾोह जो हक़दार आहे? इन खां मथे रहीम शाह को ॾोह न कयो आहे? ॾिसो, डेलिबरेटली जेकॾहिं हू जहिड़े तरीक़े सां हुन वीडियोज़ में वायरल थिया आहिनि उन सां त सिधो ॻाल्हि आहे त हुन जेको वेपन जो शो करणु पब्लिकली हथ में हथियार त इन में त जेकॾहिं हिनखे इन्वेस्टिगेशन कजनि त इन जे बैक ते को मोटिव थो लॻे, जेको वीडियोज़ वायरल थिया आहिनि। बिल्कुलु। हाणे मोटिव खे डिग आउट करणु इन्वेस्टिगेशन एजेंसीज़ जो कमु आहे ऐं उन में जेतिरी हुनजी स्टेटमेंट आहे या हुन में खोड़ सारो मटीरियल अची वेंदो ॿाहिरि जेकॾहिं हिनखे प्रॉपरली इन्वेस्टिगेट कजे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं हमेशह असां हिन क्रिमिनल केसिस में ॾिसंदा आहियूं त काज़ ऑफ डेथ छा आहे, काज़ ऑफ डेथ ते जेकॾहिं वञिजे थो त पोइ त हुन मोटिव त साफ़ ज़ाहिर आहे त हुनजो मर्डर कयो आहे, उते बि हुन कंहिंखे अलाउ न कयो आहे त हुनखे हेल्प आउट करे हुनखे फर्स्ट एड न ॾिनी वई आहे, हुनजे करे ई मौत थियो आहे। त जेकॾहिं मौत ई उन वजह जे करे थियो आहे त कोई मर्डर केस आहे सिधो। सलाउद्दीन साहब, रहीम शाह जे हवाले सां अञा ताईं FIR बि दाख़िल न थी सघी आहे, वारसनि जो चवणु असांखे एतमाद कोन्हे पुलिस ते, असां नथा दाख़िल कराइण चाहियूं, पुलिस जे ज़रिए हुननि जो चवणु आहे त कंहिं बि क़िस्म जी इंक्वायरी जे हवाले सां मुतमईन ई कोन्हनि के FIR में कहिड़ियूं शिकूं शामिल थियणु घुरिजनि? छा रहीम शाह ते दहशतगर्दी जा कलम उन जी FIR में नथा जेको आहे सो लागू थी सघनि? छा इहो दहशतगर्दी न आहे, खुलियल हिकिड़ी दहशतगर्दी न आहे? ॾिसो, जेकॾहिं जेसिताईं पुलिस जी ॻाल्हि आहे त पुलिस पूरे डिपार्टमेंट खे तव्हां ब्लेम नथा करे सघो, असां वटि सुठा अफ़सर पिया आहिनि। जेकॾहिं डिपार्टमेंट सीरियस थिए ऐं ईअं वारसनि खे बि मायूस थियणु न खपे, कानून जेकॾहिं डिपार्टमेंट सीरियस थिए सलाउद्दीन साहब, माज़ी में पुलिस जा हिकु अधु जेके सुठा ऑफिसर आहिनि उन्हनि में बि सिंध में कमु करणु उन्हनि जे लाइ तमामु घणो ॾुखियो रहियो, तमामु घटि इंसाफ़ मिली सघियो आहे। तव्हां पाण शायदि इन्हनि वाक़िअनि खे वधीक तव्हांजे साम्हूं गुज़रंदा हूंदा, असां वटि इंसाफ़ मिलणु ऐं पुलिस खां मिलणु तमामु घणो ॾुखियो मरहलो आहे, जंहिंजे करे अॼु रहीम हिन जा इरशाद जा वारिस सरापा एहतिजाज बणियल आहिनि, उन्हनि बिल्कुलु इनकार कयो आहे त असां पुलिस ते त बिल्कुलु भरोसो नथा करे सघूं। न, ईअं न आहे। असां मोस्टली असां तव्हां त खोड़ सारा अहिड़ा मैटर्स डील कया न कयां पियो थो अञा, जेकॾहिं पुलिस नथी करे त असां वटि कोर्ट्स मौजूदु आहिनि, हाई कोर्ट मौजूदु आहे, सुप्रीम कोर्ट लेवल ताईं असां वेंदा आहियूं। जॾहिं सुप्रीम कोर्ट ताईं कोर्ट्स में मामला ईंदा आहिनि त पुलिस पाण ई सही कमु करणु लॻंदी आहे, त उन जे लाइ असां वटि ॿिया फोरम, पुलिस फाइनल फोरम न आहे, इन खां सेकंड थर्ड फोरम्स आहिनि जेके असांखे अप्रोच करणु खपे। सलाउद्दीन साहब, उन जे लाइ बि त ज़रूरी आहे न त अहिड़नि अबोझ, बेपहुच ऐं ग़रीब माण्हुनि जे लाइ अहिड़ा लॉयर्स अॻिते अचनि जेके ॿियनि प्लेटफॉर्म्स जे ज़रिए उन्हनि जी मदद करे सघनि, उन्हनि खे इंसाफ़ ॾियारे सघनि। न, बिल्कुलु आहिनि, उन जे लाइ आहिनि, असां कंदा रहिया आहियूं। मोस्टली तव्हां पार्सली ॾिसो त खोड़ सारे हाई प्रोफाइल्स ते असां कमु कयो आहे ऐं असां कमु कयूं पिया था, जिन में खोड़ सारा दोस्त आहिनि जेके सुप्रीम कोर्ट ताईं सीरियसली थोरो मामले खे सीरियसली वठण जी ज़रूरत आहे। ऐं आउं सजेस्ट एडवाइस कंदुसि जेको हिनखे नस्ल परस्तीअ वारे पासे न खणी वञिजे। हिकिड़ो केस आहे, हिकिड़ो अक्यूज़्ड आहे, हिकिड़ो मर्डरर आहे, उहो रहीम शाह आहे, जो ब्लेम कंहिं ॿी पूरी क़ौम ते न कयो, ईअं न आहे।
पर जेको माण्हू जेको कल्पर्ट आहे उनखे सज़ा मिलणु खपे, उन जे लाइ प्रॉपर प्लेटफॉर्म ते अचो ऐं इंशाल्लाह जस्टिस सलाउद्दीन साहब, आख़िरी सवाल, जेकॾहिं प्रॉपर ईमानदारी सां हिन मामले जी इन्वेस्टिगेशन थिए, जांच थिए, त रहीम शाह खे कहिड़े एक्ट तहत कहिड़ी सज़ा अची सघे थी? बहसियत लॉयर तव्हां ॿुधाए सघो था त अहिड़नि केसनि में रहीम शाह जहिड़नि ॾोहारियुनि खे केतिरी ऐं कहिड़ी नोयत जी सज़ा मिली सघे थी जेकॾहिं साफ़ शफ़ाफ़ जांच थिए? ॾिसो, साफ़ शफ़ाफ़ जेकॾहिं जांच थिए थी त पहिरीं ॻाल्हि इहा हुआ त वीडियोज़ वायरल जेके थिया आहिनि उनमें त हू एडमिट करे थो त हुनजो मर्डर कयो आहे जी, ठीकु आहे। बाक़ी रही ॻाल्हि आहे जेसिताईं रॉबरी जी, त रॉबरी में हुन जेका स्टेटमेंट पाण ॾिनी आहे अचे त हुनजी पैसा जीअं बैंक मां पैसा कया विया आहिनि उतां जो ॿाहिरि। सलाउद्दीन साहब, उन बावजूद जेसिताईं इहो साबित थिए, उन बावजूद किथे कहिड़े कानून में इहो लिखियल आहे त तव्हां जॾहिं हिकिड़ो माण्हू बेवस हुजे, कुझु बि न करे सघे, लाचार हुजे, मरण जे वेझो हुजे, उन बावजूद तव्हां हुनखे खणी अस्पताल ताईं न पहुचायो, उते वेही करे हुनजे साह निकिरण जो तमाशो ॾिसिजे? ॾिसो, इहो तव्हां पहिरीं ॻाल्हि करे चुकियो त एतिरो त कानून कंहिंखे बि अलाउ नथो करे, पर 5 गोलियूं हणण बि अलाउ नथो करे। बिल्कुलु, मां इन ई तनाज़ुर में तव्हां खां पुछणु चाहियां थी, जेकॾहिं रहीम शाह ते वाकई साफ़ शफ़ाफ़ जांच में एॾो साबित थिए थो त रहीम शाह खे केतिरी ऐं कहिड़ी नोयत जी सज़ा अची सघे थी? ॾिसो, जहिड़े तरीक़े जो हुनजो बिहेवियर रहियो आहे त उन हिसाब सां त हुन पब्लिक इन्फ्लुएंस ज़ाहिर कयो आहे, जेको हिकिड़ो फियर क्रिएट करण जी ऐं जीदा दिलेरीअ वारो जेको हुनजो बिहेवियर आहे त सिधो जेको आहे उहो एंटी टेररिज्म जो केस आहे। सिधो जेको जहिड़े तरीक़े सां हुनजो मर्डर कयो आहे, बिल्कुलु एंटी टेररिज्म, हुन पंहिंजो वेपन शो कंदो रहियो आहे ऐं माण्हुनि खे हुन रिस्ट्रेन कयो आहे। किथे को कानून अलाउ नथो करे। जेके मर्डर्स हूंदा आहिनि उन्हनि खे बि फर्स्ट एड ॾिनी वेंदी आहे त कोर्टूं डिसाइड कंदियूं आहिनि। ही त पंहिंजी अदालत लॻाए वेठो। वॾी महिरबानी सलाउद्दीन साहब, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, लॉयर कानूनदान सलाउद्दीन पवन साहब असां सां लाइन ते गॾु आहे। हुननि जो चवणो त जेकॾहिं साफ़ शफ़ाफ़ जांच कई वञे त इहो हिकिड़ो दहशतगर्दी जो वाक़ियो आहे जंहिंमें कंहिं बि तरीक़े सां अदालत या कानून इन ॻाल्हि जी इजाज़त नथो ॾिए त तव्हां सरेआम ईअं हथियार खणो ऐं माण्हुनि खे 5 गोलियूं हणी हुनजी मौत जो तमाशो ॾिस। अॼोके प्रोग्राम में एसि ताईं। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही। Sim TV Network mobile app. Watch live TV and all programs on your mobile. Download the app